अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के आम चूंडुनि 2013 के हवाले से नए प्रोग्राम पोल सेंटर में आऊँ आहियां अता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुलियो साहब। नाज़रीन, असां अॼोके पंहिंजे हिन प्रोग्राम में मुल्क के 3 नंबर वॾे सूबे आबादी लिहाज़ खां खैबर पख्तूनख्वा जे हवाले से ॻाल्हि ॿोल कंदासूं ऐं खैबर पख्तूनख्वा सूबे सां गॾोगॾु फाटा जो जेको इलाइक़ो आहे उन में हिन चूंडुनि जे हवाले सां कहिड़ियूं तयारियूं आहिनि, कहिड़ियूं तब्दीलियूं आहिनि, उहो बि डिस्कस कयो वेंदो। उन सां गॾोगॾु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जे हवाले सां जेको राति गढ़ी खुदा बख़्श भुट्टो में हिकिड़ो जलसो थियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, उन खां पोइ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो बि हिकिड़ो जलसो कयो, उन ते बि डिस्कस कबो। जाली डिग्रियुनि जे हवाले सां ॿिनि वधीक पार्लियामेंटेरियंस खे सज़ाऊं आयूं आहिनि जिन में जमशेद दस्ती जो नालो सभिनी खां अहम आहे। उन खां सवाइ अॻूणे सूबाई वज़ीर खैबर पख्तूनख्वा जे आकिल शाह खे बि सज़ा अॼु ॿुधाई कोर्ट, जॾहिं त वकास अकरम जेको अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर आहे उन जूं डिग्रियूं जैली करार ॾिनियूं वयूं आहिनि। हिकिड़ी ॿी अहम शइ जेका इस्लामाबाद में वफ़ाक़ी गादी वारे शहर में आहे उहा इहा आहे त आलमी मुबसर तमामु वॾे अंग में वफ़ाक़ी गादी वारे शहर पहुची चुका आहिनि ऐं हिते मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स ईंदड़ चूंडुनि जी मॉनिटरिंग जे हवाले सां उहे थी रहिया आहिनि। सिकंदर, सभिनी खां पहिरीं पाण खैबर पख्तूनख्वा ऐं फाटा जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हायूं त खैबर पख्तूनख्वा पाण ॾिठो 2002 मुशरफ जो जेको टेक ओवर हो, उन खां पोइ पहिरियों जेके चूंडूं थियूं उनमें मुतहदा मजलिस अमल ओचितो हिकिड़े तूफ़ान वांगुरु साम्हूं आई ऐं उते हुकूमत पहिरियों भेरो मुतहदा मजलिस अमल जी ठही ऐं असां ॾिठो त तक़रीबन वॾी अक्सरियत हुई उते जेके असांजा आलिम सगोरा आहिनि उन्हनि खे, पर वरी 2008 में उहे ग़ाइब थी विया ऐं ओचितो हिकिड़ी ॿी बिल्कुलु उनजे अपोज़िट धुर अवामी नेशनल पार्टी जेका मज़हबी धुरियुनि जे भेट में असां ॾिसूं त हिकिड़ी बिल्कुलु रोशन ख़्याल सोशलिस्ट माइंड रखंदड़ धुर हुई, उहा वरी अची वई ऐं उन हुकूमत ठाही। हाणे वरी नयूं चूंडूं थियनि पियूं ऐं हाणे चओ तव्हां त उहे मौलाना साहिबान खे जेके धुरियूं खणी आयूं, जेके फ़रिश्ता खणी आया उन्हनि खे गाइब करे छॾियो। पर इहा बदकिस्मती आहे। एमएमए जो हिकिड़ो ऑफेंसिव थियो, इहो एक्चुअली रिएक्शन हो 9/11 जो। 9/11 खां पोइ जेको अमेरिका जे ट्रेड सेंटर ते हमलो थियो, उन खां अमेरिका अफ़गानिस्तान ते अटैक कयो ऐं सॼो ट्रिकल डाउन थियो, एॾी रेडिकलाइज़ेशन सोसाइटी में थी जो 2002 जो जॾहिं वोट पियो त उहो सॼो जो सॼो मज़हबी बुनियाद ते बि पियो ऐं उनखे मैनिपुलेट बि कयो ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे मुल्क जे अंदरि 2 मेन स्ट्रीम पार्टियूं पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ उहे बिल्कुल माइनस कयूं हुयूं ऐं हिकु नई पार्टी PMLQ जेके किंग्स पार्टी चयो पियो वञे उहा 2013 में हाणे बिल्कुलु ईअं ई फ़रिश्तनि उनखे माइनस करे छॾियो आहे ऐं उनजे जाइ ते अॻु में MMA माइनस थी 2008 में। त उहे ईअं हिकिड़ी 2 नयूं धुरियूं उन्हनि क्रिएट कयूं ऐं उनजो बुनियादी जेको एपी सेंटर या जेको सेंटर चइजे या जेको बुनियादु मर्कज़ हो उनजो उहो खैबर पख्तूनख्वा हो ऐं ज़ाहिर अफ़गानिस्तान मिलियो पई। त उहो MMA जी 2008 में माना ई ॿई धुरियूं ॿिनि चूंडुनि जो ख़र्चो साबित थियूं। बिल्कुलु तव्हां हुनखे मुख़्तसर लफ़्ज़ में चई सघो था त उहो 2 चूंडुनि जो ख़र्चो हुयूं, बल्कि 2 चूंडुनि जो धक साबित थियूं ऐं 2 टर्म ॿिनि हली सघियूं ऐं ज़ाहिर अहिड़ियूं जेके आर्टिफिशियल क्रिएचर्स आहिनि जेके मसनूई तव्हां इजादूं कंदा ऐं पॉलिटिकल मैन्युफैक्चरिंग जेका तव्हां कंदा, जेका आहे किंग्स पार्टी ऐं जेका हुनजी पॉलिटिकल सेल विंगी उन्हनि कई ऐं विद द कोलिजन ऑफ रिलीजियस पार्टीज़ ऐं राइट विंग में काफ ऐं जेके बि हुया मिलिट्री जनता जा क्लोज़ माण्हू, त ॿिन्ही जो हशर तव्हां ॾिठो ऐं हाणे उहो मिलिट्री जनता जो जेको टॉप जनरल आहे जनरल मुशर्रफ अॼुकल्ह अदालतुनि में वते पियो त उहो हाज़िरी भोगींदो ऐं ख़ुदि परेशान आहे त छा थी। अच्छा, फाटा ॾिसो जेको हेसिताईं क़याम पाकिस्तान खां वठी अॼु ताईं असां ॾिठो त उते उन्हनि खे हिकिड़ो त वोट जो जीअं हक़ सॼे मुल्क में हुयो, उहो पहिरीं वोट जो हक़ न हो, पोइ उते जे माण्हुनि खे उहो हक़ मिलियो, पर उन्हनि खे वरी बि सियासी तंज़ीम का जॉइन करणु ठाहिण उनजो हक़ हासिलु न हो। हिन हुकूमत जेका हाणे ख़तमु थी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, उन्हनि हुनखे इहो हक़ ॾिनो त उहो उते पंहिंजूं सियासी तंज़ीमूं ठाहे सघनि था। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त फाटा जा 12 जेके MNAs हूंदा हुआ उहे 12 MNAs हमेशा हुकूमत सादी जॾहिं थींदी हुई उन वक़्तु उन्हनि जो किरदारु तमामु अहम हूंदो हो। हाणे जॾहिं उहे सियासी पार्टियुनि जे टिकेटुनि ते चूंडिजी ईंदा त पोइ ज़ाहिर हाणे उन्हनि जो उहो ओहिड़ो किरदारु अदा उहो न करे सघंदा जीअं अॻु में हुकूमत उनखे ब्लैकमेल बि कंदा हुआ। तव्हां सही था चओ, हीअ हिन गवर्नमेंट जेके रिफॉर्म एजेंडा ते वॾा कम कया आहिनि, 2हीं तरमीम 19 20 NFC ऐं खैबर पख्तूनख्वा जो ख़ुदि नालो, त उन वांगुरु हिकिड़ो वॾो हिकिड़ो लैंडमार्क क़िस्म जो कमु आहे गिलगित बल्तिस्तान जो पंहिंजी जाइ ते। पर हीअ जेको फाटा जे अंदरि पॉलिटिकल पार्टीज़ खे उते ऑपरेशन करण जो हक़ न हो, बुनियादी सिविल हक़ महरूम आहे। हिकिड़ी फ्रंटियर कॉन्स्टेबल रेगुलेशन FCR हुई जेका कॉलोनियल दौर खां हली पियल आहे ऐं पॉलिटिकल एजेंट जेको डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर जे बराबरि हूंदो उहो हुतां जो नाख़ुदा हूंदो, जीअं चाहींदो तीअं थींदो। त हिकु रिफॉर्म एजेंडा त इंटरनेशनल कम्युनिटी जो ज़ोर बार बि हो ऐं पाकिस्तानी रियासत जे अंदरि हिननि पॉलिटिकल पार्टीज़ जो बि असरु हो, जंहिंमें ANP पीपल्स पार्टी ने मामले खे लीड कयो। हुननि उहो
रिफॉर्म तव्हां ॻाल्हि कटियां थो ख़ैबर पख्तूनख्वा ऐं फाटा जा जेके मामला आहिनि उते जी जेका सूरत हाल आहे मौजूदा उन ते गहरी नज़र आहे असांजो हिकिड़ो साफ़ी दोस्त आहे पेशावर मां दुनिया टीवी जो ब्यूरो चीफ आहे सफ़ीउल्ला पाण जेकॾहिं उन सां पहिरीं ॻाल्हाए वठूं पोइ हुनखे डिस्कस करियूं। बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम सफ़ी। वालेकुम अस्सलाम। सफ़ीउल्ला गुल, हम जानना चाहते हैं सिंध के नाज़रीन जो है वो ख़ास तौर पर उनको बहुत ज़्यादा दिलचस्पी है खैबर पख्तूनख्वा में इस वक्त जो इंतखाबी माहौल है उस हवाले से, और आपकी नज़र है पूरे सूबे की जो सियासत है किस तरफ मामला जा रहे हैं। 2002 में हमने देखा मुत्तहिदा मजलिस अमल टॉप पे रही, 2008 के इलेक्शंस में ANP ने उसको काउंटर किया, अब 2013 में आपको क्या नज़र आ रहा है? जी भाई साहब, अगर हम मवाजना करें 2002, 2008 और मौजूदा हालात का अगर हम देखें और करंट जो सिचुएशन यहाँ पर सूबे में है, और उस सूरत में तो यही नजर आ रहा है कि पिछली हुकूमत में जो कोalition गवर्नमेंट थी उनके क्योंकि इतनी खातिर ख्वाह रिजल्ट नहीं रहा यहाँ पर, इसी वजह से अब जो नजर आ रहा है वो PTI के जो बढ़ते हुए यहाँ पर असरात हैं, मुस्लिम लीग नून का जो हजारा डिवीजन और खासकर अपर स्वात में, और इसी तरह सतन बेल्ट में JUI का, तो इससे तो ये नजर आ रहा है कि जो इस दफा की जो गवर्नमेंट होगी वो कोई इवन 2 भी पॉलिटिकल पार्टी हुकूमत नहीं बना पाएंगी। अच्छा, तो ऐसी सूरत में ये कहा जा सकता है कि कम से कम यानी ये 3 पार्टियां मिलकर जो है वो यहाँ पर सूबाई लेवल पर जो है वो हुकूमत में का एक हिस्सा बनेंगी और जो कि कोलिशन बनेगी। किसी एक का हम ये नहीं कह सकते कि वो इतनी बड़ी अक्सरियत ले सकेगी कि जो अपने तौर पर कोई हुकूमत बना ले। अच्छा सफ़ी, ये जो दहशतगर्दी के खिलाफ जंग है, हमने देखा कि ANP के अब दूसरे मामला तो आपको पता होंगे, उन पर करप्शन के इल्ज़ामात भी हैं, जो बेड गवर्नेंस है उसका इशू भी है, लेकिन दहशतगर्दी के खिलाफ जंग में जिस तरह की कुर्बानियाँ दी ANP के रहनुमाओं ने, उनके कारकुनान ने, तो क्या सूबा खैबर पख्तूनख्वा के अवाम में उस हवाले से ANP से हमदर्दियाँ नहीं हैं? क्या वो जो उन्होंने कुर्बानी दी उसका उनको वोट नहीं मिलेगा हमदर्दी का? देखें, जहां तक दहशतगर्दी की बात आप कर रहे हैं बिल्कुल सही है, आपने फरमाया, लेकिन उसका जो एलिमेंट है वो ये देखने वाला है कि जो दहशतगर्दी अगर हम 2001 के बाद के हालात को अगर देखते हैं और फिर साथ साथ आए तो ये कबायली इलाकों से शुरू होकर फिर ये सेटल एरिया की तरफ आई है, और फिर इसमें जो दहशतगर्दी में है वही वाली बात है कि 2 बड़े हाथियों की जंग में चूंटियां ही मसली जाती हैं। तकलीफ जो उठानी पड़ी है वो आम आवाम ने उठाई है, सफर जो हो रहे हैं वो भी आम आवाम हो रही है। और दूसरी तरफ अगर हम हुकूमती लेवल पर बात करें तो लोगों को खातिर ख्वाह वो नताइज नहीं मिल सके या ग्रास रूट लेवल तक वो चीजें नहीं पहुंच सकी कि जो लोगों का हक था या अवाम का हक था। दहशतगर्दी की अगर हम बात करते हैं तो दहशतगर्दी से इसमें कोई शक नहीं कि ANP के भी माहिदीन, और खासकर अगर हम बात करें तो मियां इफ्तिखार के साहबजादे यानी इसमें शहीद हुए, इसी तरह बशीर बलोर जो बहुत ज्यादा मकबूल थे, वो ANP के एक ऐसे शख्सियत थी कि जिसने पार्टी को बहुत बड़ा झटका उससे मिला। तो ऐसी सूरत में तो है, लेकिन मखसूस सीटों पर उसका फायदा जरूर जा सकता है, लेकिन ओवरऑल मुश्किल है। अच्छा सफ़ी, ये जरा बताइएगा कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने 2008 में अच्छी कारकर्दगी शो की थी KP से, बाद में उस वक्त तो नाम उसका था NWFP सरहद, बाद में उन्होंने नाम भी तब्दील किया खैबर पख्तूनख्वा और ANP से मिलके, बड़ी पॉलिटिकल उनके लिए वो स्कोर में काम भी आती है चीज़। तो आप क्या समझते हैं कि पीपल्स पार्टी की टीम भी चेंज होगी, अब अनवर सैफुल्लाह प्रेसिडेंट है KP के, तो कुछ आप समझते हैं कि 2008 के निस्बत इस दफ़ा वो कामयाबी उस तरह से दिखा पाएंगे, बेहतर होगी, कम होगी? इस वक्त क्या स्टेटस है पीपल्स पार्टी की अंदरूनी तंजीम साजी का, और उसका वोटर के ऊपर, इलेक्शन के ऊपर कितना असर पड़ेगा? जी, आपने बजा फरमाया, लेकिन इसमें यह है कि अगर हम वोटर के लेवल पर और लोअर लेवल पर देखें जहां से यानी चीजें जो हैं वो इलेक्शन में असरअंदाज होती हैं, अगर हम उस जगह से देखें तो ये पिछले दौरे हुकूमत में जब ANP और पीपल्स पार्टी ने दोनों ने मिलकर जब यहाँ पर हुकूमत की तो दोनों ही पार्टियों में जो वर्कर्स थे उनके लेवल पर एक दूसरे से बहुत ज्यादा रिजेंटमेंट रही है, और उस रिजेंटमेंट की वजह ये थी कि मिनिस्ट्रीज भी चूंकि वो तकसीम की गई थी तो पीपल्स पार्टी वाले जो थे वो इस बात पर नाला होते थे कि जो ANP वालों के पास जो मिनिस्ट्रीज थी वहां उनके काम नहीं हो रहे। इसी तरह जो पार्टी पीपल्स पार्टी, तो उसकी वजह ये सिंध में इनके साथ मसला था, इनके साथ जी
جی سوال دہرائیے. سکندر یہ کہنا چاہ رہے ہیں کہ سندھ میں جو ایم کیو ایم اور پیپلز پارٹی کی حکومت تھی وہاں پہ بھی اسی طرح کا تضاد نظر آیا جو اے این پی اور پیپلز پارٹی کے درمیان آپ یہاں خیبر پختونخوا کا بتا رہے ہیں. جی بالکل یہاں ایگزیکٹلی یہی سچویشن ہے اور اسی چیز کا فائدہ اگر ہم دیکھیں 2002 کے اگر جس طرح آپ نے الیکشن کی بات کی تو اس وقت ایک ریلیجیس ایلیمنٹ جو تھا پوسٹ 9/11 کا سچویشن تھی وہ ایک ریلیجیس ایلیمنٹ تھا جو سامنے نظر آیا. پھر اگر ہم 2008 کی بات کرتے ہیں تو وہ ریلیجیس ایلیمنٹ قدرے یعنی کم ہو کر وہ نیشنلسٹ پارٹیز نے جو ہے وہ جگہ لی, چاہے ہم بلوچستان کی بات کریں چاہے ہم یہاں پر خیبر پختونخوا کی بات کریں. اور یہ اب موجودہ الیکشن میں جو ہے کیونکہ لوگوں کو جو چیزیں سامنے ان کو جو مل رہی ہیں وہ بے روزگاری کی صورت میں مل رہی ہیں, مہنگائی کی صورت میں مل رہی ہیں, ان کو عدم تحفظ جو اس وقت موجود ہے وہ مل رہا ہے. تو لوگ جو ہے اس چیز کا پریزنٹمنٹ شو کرنے کے لیے نواز لیگ نے کافی جگہ بنا لی ہے, پی ٹی آئی نے جگہ بنا لی ہے, جماعت اسلامی کی اپنی مخصوص نشستیں ہیں, جے یو آئی جو ہے وہ اس وقت دوبارہ ڈیرہ اسماعیل خان صاحب پہ. تو اگر صفی اسکور میں اگر آپ دوبارہ ری سیٹل کریں بات کو کہ 2013 میں آپ سمجھتے ہیں کہ اے این پی, پیپلز پارٹی, پی ٹی آئی اور پی ایم ایل این سیٹس کس طرح سے آپ کو کوئی آپ اندازہ دے سکتے ہیں اسٹیمیٹڈ فگر کے کس پارٹی کی کیا پوزیشن بن سکتی ہے؟ ایگزیکٹ تو فگر دینا جو ہے وہ تو ویسی قیاس آرائیوں والی بات ہوگی, لیکن یہ ہے کہ آپ یہ کہہ سکتے ہیں کہ جو پیپلز پارٹی نے پہلی نشستیں تھیں ان میں سے وہ کافی حد تک گنوائیں گے سیٹوں کو. اسی طرح اگر ہم اے این پی کی بات کریں تو امیر مقام کا ایلیمنٹ جو پہلے کاف لیگ کے ساتھ تھا تو وہ اپر سوات میں امیر مقام اور اپنے ساتھ وہ ایم پی ایس کو وہ لے آئے. اسی طرح اگر ہم اس میں دیکھیں اگر ڈیرہ اسماعیل خان سائڈ پر دیکھیں تو ڈیرہ اسماعیل خان نے اس وقت چونکہ پنجاب میں بھی جے یو آئی اور نون لیگ کا آپس میں جو ان کا الحاق ہوا اس کی وجہ سے ڈیرہ اسماعیل خان میں مولانا فضل الرحمان کے بھی کافی اسٹرانگ پوزیشن جا رہی ہے. بنو میں ہم کہہ سکتے ہیں کہ پی ٹی آئی کو وہاں پر کیونکہ جے یو آئی کی ریزنٹمنٹ تھی پچھلی دفعہ جو تھا وہ مولانا فضل الرحمان وہاں سے کھڑے ہوئے, لیکن اکرم درانی کے اپنے ہی حلقے میں اس بات پر بہت زیادہ اختلافات تھے تو اب اس دفعہ وہ وہاں سے نہیں کھڑے ہوئے. اسی طرح اگر ہم کرک کی بات کرتے ہیں تو کرک میں چانسز ہیں, لکی مروت میں فیملی سیف اللہ برادران کی ان کا کنٹرول ہے, مردان میں ہوتی کو جا سکتی ہیں. تو یہ اس طرح کی سچویشن اب ہزارہ جو ڈویژن ہے وہ یہ جس طرح آپ نے بتایا کہ آپ نے کہا کہ نام تبدیل ہونے اسی دور حکومت پچھلی دور حکومت میں یعنی نام تبدیل ہوا, اسی کے بعد ہم نے دیکھا کہ نام تبدیل ہونے کے ساتھ ہی ہزارہ موومنٹ نے بھی جنم لیا. تو یہ وہ چیزیں ہیں کہ جسے ہم گراؤنڈ پر اگر دیکھتے ہیں تو ہزارہ سے اگر ہم کہتے ہیں تو کافی سیٹیں جو ہیں وہ نون لیگ کے پاس جاتی ہیں. اچھا صفی اسی حوالے سے میں بات کرنا چاہوں گا کہ ہزارہ جو صوبہ تحریک تھی اس کے جو بھی زعما تھے جو مین جو لوگ تھے وہ شامل ہو گئے مسلم لیگ نون میں, اور اب تاثر یہ ہے کہ ہزارہ والا جو علاقہ ہے وہاں پر بہت اسٹرانگ ہو گئی ہے مسلم لیگ نون. لیکن مسلم لیگ نون یہ بات بھی کہتی ہے کہ وہ اقتدار میں آئیں گے تو انہوں نے ہزارہ صوبہ بنانا ہے. تو جو مسلم لیگ نون کا یہ موقف ہے وہ ہزارہ کے علاوہ جو دوسرے علاقے ہیں صوبہ خیبر پختونخوا کے وہاں پہ مسلم لیگ نون پر کس حد تک اثر انداز ہوگی یہ بات کہ وہ ہزارہ صوبہ بنانے کی جو بات کرتے ہیں؟ جی دیکھیں چونکہ بڑا پاپولر ڈیمانڈ ہو گئی تھی اور اگر ہم پچھلے حکومت میں دیکھیں تو یوسف رضا گیلانی صاحب نے بھی سرائیکی صوبے کا نعرہ لگایا اور اس کو کیش کرنے کے لیے ظاہر ہے کہ اے این پی بھی بیچ میں اس نے بھی چھلانگ لگائی اور ساتھ ہی پھر مسلم لیگ نون نے جو ہے وہ بھی پنجاب کے مختلف حصوں کی بات کی. ساتھ ہی اب یہ کہ الیکشن میں چونکہ یہ ایک الیکشن سلوگن ہے دیکھنا یہ ہوگا کہ یہ آیا کس حد تک یہ دیتے ہیں, لیکن الیکشن میں تو کیش کرنا ہے انہوں نے اس چیز کو. صحیح. تو آخری بات صفی, فاٹا میں پولیٹیکل پارٹیز جو آرڈر ہے وہ لاگو ہو گیا ہے. وہاں پر ہم پہلے دیکھتے تھے وہاں سے جو 12 ایم این ایز آتے تھے وہ حکومت سازی جو ہوتی تھی نیشنل جو گورنمنٹ بنتی تھی اس میں بہت اہم کردار ہوتا تھا ان کا, لیکن اب ظاہر ہے وہ پولیٹیکل پارٹیز کی ٹکٹس پر زیادہ تر لوگ آئیں گے وہاں سے. تو آپ اس وقت فاٹا کی صورتحال کیسی دیکھ رہے ہیں؟ کیا مثبت وہاں سے تبدیلی آئے گی جو یہ پولیٹیکل پارٹیز آرڈر وہاں پہ لاگو ہوا ہے اور جس طرح سے وہاں سے اب سیاسی جماعتیں انتخابات میں حصہ لے رہی ہیں؟ جی صاحب جس طرح اگر ہم دیکھیں فاٹا کی جو سچویشن وہ کہ یہ کہلاتے تو یہ تھے کہ یہ آزاد امیدوار ہے, آزاد حیثیت سے لڑتے ہیں, لیکن پھر بھی بیکنگ جو ہوتی تھی کسی نہ کسی مخصوص پارٹی کی ضرورت ہوتی تھی. جیسے اگر ہم باجوڑ کی بات کرتے ہیں تو باجوڑ سے پیپلز پارٹی, اور خاص کر جیسے چٹان کی ہم بات کرتے ہیں تو اخوند زادہ چٹان وہ بھی پیپلز پارٹی سے ہی ان کے روابط تھے. لیکن اگر ہم اوور آل سچویشن بات کریں تو ایک جو ایلیمنٹ ہے جس کو ہم اگنور نہیں کر سکتے وہ ایک ہے کہ
जो तालिबान का जो एलिमेंट है वो काफी हद तक कबायली इलाकों में इलेक्शंस पर असरअंदाज होता है। सही। इस वक्त जनूबी वजीरिस्तान और इस साइड अगर हम कह सकते हैं तो जमाते इस्लामी के काफी यानी सपोर्ट में, शुमाली में जो है वो JUI की सपोर्ट है। इसी तरह अगर हम देखें तो कुर्रम एजेंसी जो है वो 2 हिस्सों में तकसीम है, तो 2 फिरके जो हमारे यहाँ पर कुर्रम में एक फिरका है और लोअर कुर्रम में दूसरा फिरका है। तो इस तरह अगर हम अच्छा सफ़ी, हमने अभी ब्रेक पे भी जाना है, सफ़ी हमने अभी ब्रेक पे भी जाना है, मुख्तसर तौर पे ज़रा ये बताइएगा कि अभी ये फाटा में जो रीसेंट सिचुएशन है उसमें पार्टीज़ की पोजीशन किस तरह से रहेगी? आउट ऑफ 12 में से पीपल्स पार्टी, PMLN और जमात इस्लामी PTI या फजल रहमान का ग्रुप कितने कितने सीट्स ले सकता है? कोई अंदाजा आप बता सकते हैं हमें? जी सिकंदर, ये इसमें आप इसको इस तरीके से देख सकते हैं कि ये बड़ा सिंपल सा किया है कि सीट एडजस्टमेंट पर और आपस में अंडरस्टैंडिंग पर बहुत ज्यादा डिपेंड करे। अगर JI और PTI अलहाद कर जाते हैं साउथ की तरफ तो वो नॉर्थ और साउथ में काफी डेंट को डाल सकते हैं, वहां से भी उठा सकते हैं। लेकिन अगर बाजौल वगैरह की हम बात करें तो ऑलरेडी वो पीपल्स पार्टी की साइड पर है। इसी तरह खैबर एजेंसी का भी है, यही है कि वो भी, तो यानी बड़ी फ्लूइड सी सिचुएशन होगी। कोई ये आप नहीं कह सकते कि यानी फलानी पार्टी ने जो है वो 4 सीटें लेनी है, फलानी ने 6 लेनी है, फलानी ने 2 लेनी है, लेकिन ये है कि ये डिपेंड करेगा अभी उनके आने वाले दिनों में। चलें, बहुत शुक्रिया सफ़ी हमें ज्वाइन करने का और हमारे नाज़रीन तक जो सूबा खैबर पख्तूनख्वा की पूरी सिचुएशन है वो उसके मुतालिक उनको जो भी इंफॉर्मेशन है वो देने का। सिकंदर, सफ़ी तमाम तफसीली पाण खे हाल अहवाल ॾिना खैबर पख्तूनख्वा ख़ासि करे आख़िर में फाटा जी ॻाल्हि थी, पर इन ते आउं चाहींदुसि जेके सफ़ी ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ कयूं उन में 2 टे शयूं आहिनि जेके वधीक डिस्कस करण जहिड़ियूं आहिनि ऐं चाहींदुसि उन ते तव्हांजो बि जेको रायो आहे सो बि मालूम थिए असांजे नाज़रीन खे। पोइ वरी तफ़सील था ॻाल्हाईंदा। नाज़रीन असां सां गॾु रहिजो, हलूं था साई ते, साई खां पोइ वरी इन ई इशू ते ॿीहर असां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार। सिकंदर, हाणे जेका सूरत हाल आहे उन सूरत हाल में त हाणे ईअं पियो लॻे त को जीअं वफ़ाक़ में थियो त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी बि हुई, काफ लीग बि हुई, MQM बि हुई, फंक्शनल लीग बि हुई, बलोचिस्तान नेशनल पार्टी अवामी बि हुई, माना 5-6 पार्टियूं गॾिजी हुकूमत ठाही ऐं हलाई। पहिरीं शुरू में नून लीग बि हुई। ख़ैर, त हाणे हिन वक़्तु जेका सफ़ी पियो पोज़ीशन ॿुधाए त माना कंहिं बि पार्टी खे का सिंपल मेजॉरिटी मिलण जो बि इम्कान कोन्हे खैबर पख्तूनख्वा में, ऐं उनजो इहो बि चवणु आहे त अवामी नेशनल पार्टी एॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, उनजे बावजूदि इहो नथो लॻे त उन्हनि क़ुर्बानीनि जी का उनखे मोट मिलंदी सूबे में। अताइया की KP में इंटरेस्टिंग सूरत हाल थी हुई। 2002 में तारीख़ तो MA में फुल पावर्स आई, बिल्कुल 2008 में ANP वरी फुल पावर्स आई, फर्स्ट टाइम उन्होंने हुकूमत फॉर्म कई। 2013 में वरी PTI फुल फॉर्म में भी अची। हाँ PTI एतिरी सीट शायद न खणी सके जो गवर्नमेंट ठाहे, पर कोलिशन में मेजर कोलिशन पार्टनर हूंदी ऐं उहो उन वक़्त रियलिटीज़ डिपेंड थो करे। इन मतिलबु खैबर पख्तूनख्वा में जेको माण्हू आहे उहो हज़ारा जो हुजे या हुन पासे जो हुजे या फाटा जो हुजे या बॉर्डर वारे पासे जो अफगानिस्तान सां, उहो वॾो एजाइल आहे, वॾो एक्टिव आहे, उहो सेटल्ड पॉलिटिकली नाहे। जीअं सिंध जो माण्हू सेटल थी वियो आहे त उहो पीपल्स पार्टी खे वोट ॾिए थो, नाराज़ थिए थो, नथो निकिरे, या पंजाब जे अंदरि सेंट्रल ऐं साउथ में ऐं नॉर्थ जे अंदरि बि ट्रेंड को वाज़िब ख़बर पए थी, थोरो घणो फेर घेर आहे। पर हिते त बिल्कुलु एक्सट्रीम पोज़ीशन थी थिए। 2002 में अलॻि ई, 8 में अलॻि ई, 13 में अलॻि पई थिए। उन में इहा अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे त ANP एॾियुनि क़ुर्बानीनि जे बावजूदि बि उहा एतिरी गेम न कंदी। उनजो रीज़न वॾे में वॾो इहो आहे त ANP वॾा कम त कराए वरिता। फॉर एग्ज़ाम्पल नालो तब्दील करायो, कालाबाग डैम खे मुतफ़िल करण में हेल्प कई, गवर्नमेंट बि ठाही, फ़ाइदा वरिता, पर करप्शन जो उन्हनि जो वॾो रहियो आहे। उन्हनि जी परफॉर्मेंस एतिरी जो हीउ जेको अमीर हैदर ख़ान होती हो, इन जो पीउ जेको होती उनखे बाबा ईज़ी लोड चवंदा। तव्हां बि KP में घुमिया हूंदासीं, घुमियासीं। उन्हनि जे कई माण्हुनि ते इल्ज़ाम बिहा, कई ठीक बि ॻाल्हियूं, असपंदियार ताईं इवन मामला पे हलिया, पर ख़ैर उहो पंहिंजे जाइ ते। पर जेको पीपल्स पार्टी जो प्रॉब्लम हो, पीपल्स पार्टी उते ज़रदारी साहब छा कयो जो पीपल्स पार्टी ANP जे ज़ेरे असर ॾेई छॾी ऐं ख़ुदि तंज़ीम बि उनजी कमज़ोर थी। हालांकि पीपल्स पार्टी तमामु वॾी पावरफुल रही आहे। पेशावर 1 मां मुत मां ख़ुदि लड़ंदी रही आहे, चित्राल मां नसर भुट्टो लड़ंदी रही आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ख़ुदि ॾिसो वरितो आहे, ऐं हिन दफ़े जेको स्ट्रांग होल्ड हुजणु घुरिजे आहे KP, उहो माना अनफॉर्चुनेट पीपल्स पार्टी नज़र कोन पियो अचे। अच्छा, ॿी हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि थी न, 2008 में जेको KP मां सियासी सिचुएशन जे करे या मुशर्रफ साहब जी मैन्यूरिंग जे करे नवाज़ लीग माइनस थी वई हुतां, उहा वरी फुल फॉर्म में वापसि पई अचे। मसलन उनजी स्ट्रेटेजिक डेप्थ हूंदी आहे, हेॾा नॉर्थ पंजाब खां थींदो
ही जेको आहे हज़ारे वारो पासो, हज़ारा में बि त हाणे ही एबटाबाद खां थींदा मानसहरा अॻिते तव्हां ॾिसो त ही अमीर मक़ाम वारो जेको फैक्टर एड थियो आहे, मैंगोरा सवाद वारो पासो अञा ओॾा वरी पासे में अची विया त जिन मतिलबु नवाज़ लीग में हाणे मेजर पार्टनर हूंदी नवाज़ लीग PTI ऐं कंहिं ताईं बाक़ी जेको हाणे जेको टियों पार्टनर आहे उहो मौलाना ख़ुदि वॾो सेटबैक करे सघे थो, छो जो मौलाना हिन 5 सालनि में मथे मरकज़ी हुकूमत जो हिसो हुयो वरी न हुयो, KP में शुरू में हिसो हो बाद में न हुयो, मौलाना जी ऐवान सदर सां रक़बत हुई ऐं वेझड़ाई ANP सां बिल्कुलु झेड़े में हो, पर हुन जी अंडरस्टैंडिंग कमु कान ॾिसो गुज़िरियल इलेक्शन्स में हुनखे फैसल करीम कुंडी हाराए छॾियो पंहिंजे शहर डेरा इस्माइल खान में, पर हाणे चवनि था मौलाना फज़ल रहमान वरी खटणी पोज़ीशन न मौलाना जी पोज़ीशन त इम्प्रूव थी आहे। तव्हां मौलाना जा जलसा ॾिसो, सिंध में हुन जलसो कयो पोएं महीने 1.5 महीनो अॻु सखर में इस्लाम ज़िंदाबाद कॉन्फ्रेंस कराची में कई, लास्ट हफ़्ते लाहौर में कयो संडे ते। मौलाना वटि त हिकिड़ो सॉलिड वोट बैंक आहे, नज़रियाती वोट बैंक आहे, ऐं ही उहे इलेक्ट्रल पॉलिटिक्स जा माण्हू आहिनि, ही त जमात इस्लामी खां 2 क़दम अॻिते आहिनि, ऐं बाक़ी मज़हबी पार्टियूं त जिहादिज़म आहे, हिननि वटि त बिल्कुलु इलेक्ट्रल हिकिड़ो पॉलिटिक्स वारो हिकिड़ो अज़म ऐं हिकिड़ो हौसलो हुजे थो, त हुन मौलाना इंक्रीज़ कंदो KP में, PTI कंदी ऐं जमात इस्लामी बि ईंदी न, हाणे त गुज़िरियल चूंडुनि में त बाइकाट में हुई जमात, पोइ दफ़े बाइकाट में हिन दफ़े ईंदी, पर जमात इस्लामी जेको हिन बि ॻाल्हि कई त जमात इस्लामी जो असरु आहे ज़्यादा पश्तून बेल्ट में फाटा वारे पासे, जंहिंजो मतिलबु आहे हू एडजस्टमेंट्स में ईंदा, ऐं इंट्रस्टिंग फिनोमिना जेका 12-13 सेनेटर ईंदा नेशनल असेंबली जा मेंबर फाटा मां, उते हाणे पॉलिटिकल पार्टीज़ एक्ट 2002 बि थियो आहे ऐं सॼी रिप्रेज़ेंटेशन FCR में एबॉलिश थियो आहे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त हीअ जेके मेन स्ट्रीम पार्टीज़ आहिनि जंहिंमें PTI आहे या PMLN आहे ऐं जमियत उलमा इस्लाम आहे, त जमियत उलमा इस्लाम, जमात इस्लामी ऐं पीपल्स पार्टी जो ज़्यादा चांस आहे ANP वांगुरु, छो त हीउ जेको इंजीनियर आयो आहे शौकत अल्लाह गवर्नर थी पीपल्स पार्टी हुनखे लॻायो आहे, इहो ख़ुदि KP जे हिसे खां वधीक फाटा जो आहे, तालुकी फाटा सां हुनजी जेका हुई सूटेबिलिटी बि चैलेंज थी कोर्ट जे अंदरि, पर पीपल्स पार्टी ख़ुदि बि वर्किंग करे पई, वर्किंग जे पुठियां हुन जेके इंटरनेशनल इदारा उन में लीड कयो पई, हिकिड़ो इदारो इंडिया आहे, ॿिया इदारा अमेरिकन थिंक टैंक्स हुयूं, ऐं स्पेशली पाकिस्तान जे अंदरि जेको लिबरल स्कूल ऑफ थॉट आहे उन्हनि चयो पियो त फाटा जे अंदरि तेसि ताईं तरक़ी आहे, समूरा प्रोजेक्ट, समूरा डिज़ाइन्स, समूरा ख़्वाब चिकनाचूर रहंदा जेसि ताईं तव्हां पॉलिटिकल रियल ग्रास रूट्स लेवल जो रिफॉर्म नथा कयो, त रिफॉर्म त हिननि पॉलिटिकल पार्टीज़ खे इंट्रोड्यूस कयो आहे, वर्किंग थींदी, इन सां काफ़ी बहितरी थी सघे थी, ऐं इहा हिकिड़ी नई फिनोमिना हूंदी पाकिस्तान जे इलेक्ट्रल पॉलिटिक्स जे अंदरि। सही। अच्छा, भुट्टो साहब जी वरसी राति नए दर हाउस में थी, देर सां राति जो इहो पहिरीं लॻो ईअं पियो त शायदि सदर आसिफ अली ज़रदारी जेको लाहौर हाई कोर्ट वारो डिसीजन आयो हुन खां पोइ न अचे हिन मेड़ में, पर सदर आसिफ अली ज़रदारी मौजूदु हो, बिलावल भुट्टो ज़रदारी मौजूदु हो, हुन में हुन ख़िताब बि कयो, ऐं ख़िताब दौरान हुन सभिनी खां अहम ॻाल्हि इहा कई त हुन चयो त हीअ जेका सीट आहे या मुंहिंजे शहीद वालदा जी सीट आहे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सीट आहे या मुंहिंजी सीट आहे, अमानत आहे, ऐं इहा अमानत हुन ते बीवी फरियाल बीहे पई ऐं तव्हां हुनखे वोट ॾियो, जेके इहो ॻाल्हियूं हुयूं त फरियाल टाल पुरसानो या इख़्तिलाफ़ आहिनि, पंहिंजे पीउ सां इख़्तिलाफ़ आहिनि, त उन हवाले सां त उहा शइ जेका असां बिल्कुलु क्लियर थी वई रातो के इन ख़िताब में, हुन खां सवाइ हुन ॿियूं ॻाल्हियूं कयूं, तीर जे निशान ते ठपो, पर उहो जेको ख़िताब जीअं जंहिं तरह सां 4 अप्रैल जी रही आहे दस्तूर, हीअ त नए दर हाउस में हिकिड़ो रवायत, इन हाउस ख़िताब में नथो चई सघिजे, हीअ त हिकिड़ी इन हाउस सिटिंग ई जंहिंखे शायदि पॉलिटिकल पार्टीज़ मैनिपुलेट न कंदियूं, ऐं वाइड स्केल ते पब्लिक बि रही, ऐं पॉलिटिकल मैसेज बि न हो, ऐं बिलावल वारो जेको तव्हां चओ पिया फरियाल टालपुर जे हक़ में इन ॻाल्हि करणु, इहा ख़ुदि ताक़त जे बजाए कमज़ोरी छो थी करे, इन जो मतिलबु तव्हांखे ज़रूरत पई त हू चवनि त हू मुंहिंजे शहीद माउ जी सीट आहे, ऐं मुंहिंजे शहीद माउ जी सीट ते बिलावल चए त मुंहिंजे पुफीअ मुंहिंजी अमानत आहे ॾिनो वञे, बिलावल जी बिल्कुलु अमानत आहे, छो 6 महीननि खां पोइ टर्म पूरो पियो थिए, सेप्टेंबर में ऐं अक्टूबर में मोस्ट लाइकली बिलावल ईंदो हिन सीट ते, त इहा इंटरम तौर ते फरियाल बि हूंदी, तव्हां इन मां अंदाज़ो कयो त इन जो मतिलबु आहे त प्रॉब्लम उते थियणु लॻो आहे, जो अॼु हू वज़ाहतुनि में ऐं हुननि में एहतियातनि में ऐं फॉर्मेलिटीज़ में पइजी विया आहिनि, न त पीपल्स पार्टी त बिला धड़क बिला ख़ौफ़ ख़तरे तव्हां ॾिसो त अहिड़नि इवेंट्स में पंहिंजो ज़ाहिर कंदी आहे ऐं फुल टाइम कंदी आहे। सदर ज़रदारी वरी क़ौम परस्तनि असां 27 दिसंबर वारो जेको जलसो ॾिठो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत जो, उन वक़्तु ज़ुल्फ़िकार आबाद जो मामिलो बि हलियो पिए, लोकल गवर्नमेंट वारो हलियो पियो, पर असां ॾिठो त उन ते कंहिं बि न ॻाल्हायो, न सदर ज़रदारी ॻाल्हायो न बिलावल ॻाल्हायो, पर रातो के ख़िताब में सदर ज़रदारी जो इहो चवणु हो त उहे असांखे उन्हनि जी वतन सां वफ़ा ते कोई शक कोन्हे, पर असांखे उन्हनि जे ज़हन ते शक आहे, ऐं हुनजो इहो चवणो इहे जेके लफ़्ज़ आहिनि न तमामु अहम आहिनि, वतन सां वफ़ा
ते त शक हमेशह कॉम्प्रेसन खे रहियो आहे, कॉम्प्रेसन जे बारे में रहियो आहे। उहे ANP जा हुजनि, उहो नजम सेठी हुजे, उहे बलोचिस्तान जा कॉम्प्रेसर हुजनि, उहे कश्मीर जा माण्हू हुजनि, उहे गिलगित बल्तिस्तान जा हुजनि, उहे पंजाब जे अंदरि नज़रियाती स्कूल ऑफ थॉट जा माण्हू हुजनि, साउथ पंजाब जा हुजनि, सिंध जा हुजनि, इवन उर्दू स्पीकिंग सिंध जा जे माण्हू हुजनि। अच्छा, बाक़ी जेका रही आहे उहा ॻाल्हि त हुननि जे ज़हन ते ज़रदारी साहिब खे शक थियो आहे। ॾिसो, हाणे ज़रदारी साहिब जो पंहिंजो मौक़िफ़ आहे सिंध जे तरक़ी जे बारे में, ॿेटनि जे बारे में, या ॿेटनि खां अलावा ॿियनि डेवलपमेंट। ज़ुल्फ़िकार आबाद जो चए थो त 90 लख एकड़ ज़मीन त उहा आहे जेका असां समुंड मां कढंदासीं। 1.5 लख एकड़ जेका ज़ुल्फ़िकार ते ज़ुल्फ़िकार तरक़ी बिल्कुलु थियणु घुरिजे। उन ते अंदरि सिंध जे अंदरि हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट आहे जंहिंमें कॉम्प्रेस बि आहिनि, कंज़र्वेटिव असांजा एनालिस्ट ऐं दानश्वर बि आहिनि, उहो मौक़िफ़ रखनि था। पर उन्हनि जी ॻाल्हि बि तमामु वैलिड आहे। हू थो चवनि त जेके मक़ामी माण्हू आहिनि जंहिंजा हक़ ऐं जेके बुनियादी उन्हनि खे गारंटीज़ हुजणु घुरिजनि, जीअं मिडल ईस्ट जे कुझु पार्ट्स में, दुनिया जे कई मुल्कनि जे अंदरि जिते अक़लियतुनि में तब्दील थींदा आहिनि, अहिड़ा आइलैंड्स, अहिड़ा माण्हू, अहिड़ियूं नेशनलिटीज़, प्रिंसिपलिटीज़ या म्यूनिसिपलिटीज़, उते उनखे प्रोटेक्ट करणु घुरिजे। उहा त वैलिड ॻाल्हि आहे, उन ते कमु थियो कोन। सिंधी माण्हू अखियुनि अॻियां ॾिसनि पिया त वेठे वेठे विकाणिजी वई। कहिड़ो मौक़िफ़ आहे सिंधी दानिशवरनि जो, कॉम्प्रेसन जो, अदीबनि जो, उहो त ज़ाहिर पाण मुसलसल डिस्कस अॻे बि कंदा रहिया आहियूं ऐं सभिनी जे साम्हूं आहे। पर असुल ॻाल्हि इहा आहे त पीपुल्स पार्टी जे पारां आम चूंडुनि जे मौक़े ते, जॾहिं हाणे महीनो या 40 ॾींहं बचिया आहिनि हाणे चूंडुनि में, उन वक़्तु इहा शइ करणु ऐं ज़ुल्फ़िकार आबाद जी ॻाल्हि करणु ऐं सॼे माण्हुनि इहो मुंहिंजो ख़्यालु आहे थोरो ज़रदारी साहिबु थोरो हिन दफ़े हिनखे ईअं हेठि न करणु घुरिजे हा, छो जो कॉम्प्रेसन मां हुनखे को डायरेक्ट ख़तरो सिंध जे अंदरि न। ॾिसो, चूंडुनि में वञे बि पीपुल्स पार्टी ऐं ज़ुल्फ़िकार आबाद जो नारो खणी पई वञे। इन जो नुक़सानु थींदो, स्पेशली जेको हेठियूं सिंध जो पासो आहे। ऐं ओवरऑल पीपुल्स पार्टीअ ते ॾिसो, ही मसइलो गवर्नमेंट वारो पाण हमेशह ॻाल्हि कंदा रहिया आहियूं त बाबा जेको तव्हांखे करिणो आहे उहो तव्हां इलेक्शन में पंहिंजे मंशूर तौरु आवाम जे साम्हूं ॾियो, पोइ आवाम तव्हांखे वोट ॾिए थो नथो ॾिए उन बुनियाद ते। हाणे पीपुल्स पार्टी त खणी आई आहे, तव्हां असां ज़ुल्फ़िकार आबाद ठाहींदासीं, ॿेट बि हिते ॿेटनि ते बि आइलैंड सिटी का ठहंदी। त हाणे त सिंध जे माण्हुनि खे, वोटर्स खे फ़ैसिलो करिणो आहे न। त पीपुल्स पार्टी त पंहिंजा इरादा पंहिंजा जेके आहिनि, पर मां तव्हांखे अर्ज़ु कयां, इन में रियलिटी इहा आहे त सिंध जे अंदरि जेको वोट आहे, सिंधी माण्हू जेको पीपुल्स पार्टी खे वोट ॾिए थो, उहो इन नज़रियात ऐं मंशूर जे बुनियाद ते कोन थो ॾिए। उहो हिकिड़ो मंशूर आहे जेको तहतल शऊर माण्हुनि खे ज़हन मां हिकिड़ो मोहबत जो, अक़ीदत जो। ॿियो वरी मंशूर आहे जेको इलेक्टेबल्स जो, वॾेरनि जो, पैसे जो, पावर जो, गेल जो, ऑप्शन न हुजण जो ऐं मुतबादल न हुजण जो, त ज़ाहिर वोट त उन पवंदो। पर इहे जेके क्रिटिकल ऐं सेंसिटिव इशूज़ आहिनि, जीअं ॿेटनि जो इशू आहे, जीअं लोकल गवर्नमेंट ते एॾो तनाज़ो थियो, या जीअं ज़ुल्फ़िकार आबाद आहे, या जेके ॿिया बि अहिड़ा मेगा प्रोजेक्ट्स आहिनि, उन्हनि जे बारे में पीपुल्स पार्टी जी स्पेशली टॉप लेवल क़यादत खे, ज़रदारी साहिब खे, बिलावल खे, या उन कैडर जे माण्हुनि खे एहतियात खां कमु वठणु घुरिजे ऐं कॉम्प्रेसन ते ईअं हिट न करणु घुरिजे। कॉम्प्रेसन ते सवाल रहिया आहिनि हमेशह। कॉम्प्रेसन जे अंदरि बि वॾियूं क़यादतूं रहियूं आहिनि जेके एजेंसी जे पेरोल ते रहियूं आहिनि। कई माण्हुनि ते इल्ज़ाम रहिया आहिनि, कई माण्हुनि पर कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जेल कटिया आहिनि, कोड़ा कटिया आहिनि। ऐं जॾहिं बि सिंध जो काज़ अचे थो, बेशक ज़बानी ई सही, लिप सर्विस ई सही, पर उहे ॻाल्हाइनि त था लोकल गवर्नमेंट ते, इहे कॉम्प्रेस, इहे नेशनलिस्ट, इहे माण्हू, आम माण्हू सरापा एहतजाज था पीपुल्स पार्टी रिवाइज़ कयो। त ॿियनि शयुनि जे बारे में बि मुंहिंजो ख़्यालु आहे कॉम्प्रेसन जो मौक़िफ़ ऐं सिंध धरतीअ सां मोहबत करण जो जेको मौक़िफ़ आहे, उहो पीपुल्स पार्टीअ खे, न रुॻो पीपुल्स पार्टीअ खे, पर वफ़ाक़ सां जेके ॿियूं जमायतूं आहिनि, ख़ासि तौर ते नवाज़ शरीफ़ खे बि सम्झणु घुरिजे। सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे कॉम्प्रेसन खे, वोटर्स खे सोचणु खपे हिकिड़ी पार्टी आहे जेका हिन वक़्तु चूंडुनि में वञे पई, उनखे वोट वठणा आहिनि, वरी हू पुर उमीद आहिनि त असां मर्कज़ में न तॾहिं सिंध में हुकूमत ठाहे वेंदासूं। ऐं उन्हनि जा इरादा इहे आहिनि त इन्हनि इरादनि खे साम्हूं रखंदे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजो ज़हन बि ठाहिणु खपे। सिंध जा कॉम्प्रेस आहिनि, उन्हनि खे बि हिन शइ जो नोटिस वठणु खपे। ऐं सभु जेके दुनिया आहिनि, जेके दानिश्वर आहिनि, जेके हमेशह इन मामले ते स्टैंड वठंदा रहिया आहिनि, त पीपुल्स पार्टी त हाणे बिल्कुलु खुली साम्हूं अची वई आहे न। मुंहिंजो ख़्यालु आहे पीपुल्स पार्टी खे एॾियुनि कंट्रोवर्सीज़ में, अहिड़नि इख़्तिलाफ़नि तकरार में न वञणु घुरिजे। ऐं जे हुन ॻाल्हि करे बि थी आहे सदर साहिब, त हाणे ज़रूरु उनजे पुठियां हूंदो इहो आसिफ़ ज़रदारी ओतिरो इम्तियाज़ रहियो आहे त हमेशह सेटल माहौल हूंदो आहे। अचानक को न को अहिड़ो कंदो आहे, को न को धमाको या ॻाल्हि या अहिड़ी टीज़िंग पॉइंट या अहिड़ी तिन्ज़। कई माण्हुनि खे, कॾहिं मौलवी साहिब, तव्हांखे यादि आहे नवाज़ शरीफ़, कई अहिड़नि माण्हुनि खे सिंध जे कॉम्प्रेसन खे बि। पर मुंहिंजो ख़्यालु आहे की ईअं न करणु घुरिजे। सिंध जे अंदरि माण्हू जेके कॉम्प्रेसन जी, मुंहिंजे ख़्याल में ईअं करणु घुरिजे। तव्हांजे ज़हन में हिकिड़ो आहे, साम्हूं ॿी ॻाल्हि कयो, उहो ग़लति शइ हूंदी आहे न। हाणे तव्हां उन ज़हन में त इहा शइ आहे त मूंखे हीउ करिणो आहे, उहो ठीकु आहे। पर ॾिसो, सिंध जे माण्हुनि जे साम्हूं पधरा आहिनि न हींअर। तव्हां जेका मंशूरी कापी पई आहे 4 पीस जी, उनजे अंदरि इहो अहिड़े क़िस्म जी का शइ लिखियलु कोन्हे। जॾहिं लिखियलु न आहे, जेका तव्हां सवेर ॻाल्हि कई ऐं अॻु असां अर्ज़ु करे चुका आहियूं, त पोइ तव्हांखे अहिड़ा मौक़िफ़, अहिड़ा तकरार, अहिड़ियूं शयूं अचानक पायलट न करणु घुरिजनि। मसइलो MKM जे बारे में हिकिड़ी चङी ॻाल्हि मां तव्हांखे शेयर पे करणु चाहिई। हिन हफ़्ते MKM पंहिंजो मंशूर लॉन्च कयो आहे। उन में उन्हनि वाज़े चयो आहे त असीं पावर में आयासीं
त लोकल गवर्नमेंट जो निज़ाम हूंदो ॾिसो या तव्हां खणी अचो इहा ॻाल्हि ऐं पोइ ॻाल्हि कयो चलो बोगस जारी डिग्रियुनि वारो बि जेको आहे सो उहो मामिलो बि आहे हुन ते बि डिस्कस करिणो आहे प्लस मूं जेका शुरू में चयो त आलमी मुबसिर पहुता आहिनि इस्लामाबाद ऐं इलेक्शन कमीशन जे अंदरि ख़ुदि वॾी रिफॉर्म एजेंडा आई आहे जेके काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जिन में रिफॉर्म एजेंडा ते त मुंहिंजे ख़्याल में अलॻि पाण प्रोग्राम करणु खपे आलमी मुबसिर पहुता आहिनि ऐं जाली डिग्रियूं जमशेद दस्ती गिरफ़्तार थी वियो 3 सालनि जी सज़ा खाई वियो उन ते पर जमशेद जा ॻोढ़ा ॾाढा मायूस हूंदा ॾुखी ॻाल्हि त उन ते ॻाल्हायूं था ब्रेक ते हलूं नाज़रीन टाइम थियो आहे साई जो असां सां गॾु रहिजो वेलकम एक नाज़रीन सिकंदर जमशेद दस्ती जेको माना पार्लियामेंट में जेके असां सां मुख़्तलिफ़ मेंबर्स आया उनमें ॿुधाए थो त असेंबली जो सभिनी खां ग़रीब तरीन मेंबर हो ऐं हिकिड़ो मज़दूर रहियो ऐं मज़दूरी पीपल्स पार्टी जो कारकुन हो ऐं आयो असेंबली में जैली डिग्री जो इल्ज़ाम लॻो इस्तीफ़ा ॾेई वियो वरी खटे आयो ऐं हाणे हींअर बि नॉमिनेशन फॉर्म हुन भराया पर जाली डिग्री वारे इल्ज़ाम में अॼु अदालत हुनखे 3 साल क़ैद ऐं 5000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आकिल शाह बि उहो बि अॼु सज़ा खाई वियो सूबाई वज़ीर रहियो ख़ैबर पख्तूनख्वा में अयाज़ अमीर जा नॉमिनेशन फॉर्म अॼु रिटर्निंग ऑफिसर रद्द करे छॾिया आहिनि नज़रे पाकिस्तान जे कॉलम त नज़रे पाकिस्तान जे ख़िलाफ़ तव्हां कॉलम लिखिया आहिनि मुस्तरद शाहीन जा मीरा जा फॉर्म बहाल था थियनि अता सभ खां पहिरियां जमशेद दस्ती मुज़फ़रगढ़ मां आयो बिल्कुलु वर्कर माण्हू मज़दूर माण्हू ऐं फिनोमिनल हो एॾी वॾी एक्सीडेंट सां हुनजो नालो आहे त वनफा आहे माना रैपिड पुलिस वांगुरु माण्हू कॉल कंदा राउंड द क्लॉक अवेलेबल ऐं हू प्रॉपर्टी जो मालिक न आहे पहिरियों माण्हू जाली डिग्रीअ में डिस्क्वालीफाई थियो माण्हू हुन गिलानी साहिब तां वियो ऐं माण्हुनि ओवरवेलमिंग मेजॉरिटी सां हुनखे री इलेक्ट कयो बिल्कुलु अॼु रोए पियो हिकिड़ो त डिग्री जो मामिलो आहे उहो त बिल्कुलु केर बि हुजे डिग्री जंहिंजी बि जाली हुजे काग़ज़त हुजे फ्रॉड हुजे उन सां त करे थियणु न घुरिजे पर हा पर रेसाणी जो पंहिंजो स्टाइल आहे पर जमशेद जा ॻोढ़ा ॾिसी मूंखे ॾाढो ॾुख थियो अॼु जेको रडियूं करे पियो त हीउ वाक़ई हिकिड़ो वॾो ज़ालिम क्लास आहे इलेक्टेबल्स जो ऐं हिकिड़ो उहे बि थियनि पिया पर जमशेद जहिड़ा माण्हू बि ट्रैप में आया ॾिसो हाणे हिकिड़ो त डिग्रियुनि जो ट्रैप आयो हालांकि कानून बि ख़तमु थी वियो आहे पर पोइ जीअं त उहो ॻाल्हाइण जे दगा दहीअ में धोखा दहीअ में या कूड़ ॻाल्हाइण जे इल्ज़ाम में उन ट्रैप में थियनि पिया पर मूंखे ज़ाती तौर ते ॾाढो ॾुख थियो जमशेद जहिड़ा माण्हू हिकिड़ो हिन पार्लियामेंट जो इलेक्टेड रिप्रेज़ेंटेशन जो वॾो असासो आहिनि ऐं उहो ईअं आउट थियणु ऐं पर गॾो गॾु हैरानी इहा थी त हुन चयो त मुंहिंजो अॼु वरी चयो अथसि मुंहिंजो भाउ बि इलेक्शन लड़ंदो छा का मोरूसी जी सियासत आहे ऐं तव्हां त मोरूसियत जे ख़िलाफ़ु रहिया आहियो त जमशेद खे ईअं न करणु घुरिजे जेका ॿी ॻाल्हि तव्हां चई त 62 में मुसरत शाहीन जा फॉर्म थी विया बिल्कुलु इहो हाणे जज ऐं रिटर्निंग ऑफिसर्स करे सघनि था डिस्ट्रिक्ट लेवल ते ऐं हा मतिलबु उन ते ॻाल्हाइणु मुनासिबु नथो लॻे उहो त हाणे नाज़रीन खे ख़बर हूंदी पर अञा मीरा जा फॉर्म बचना आहिनि ऐं अञा मे बी वीना मलिक त आई कोन्हे हिन मैदान में पर उनखे छॾे करे जेका मोस्ट अनफॉर्चुनेट आहे अयाज़ अमीर जा अॼु हुननि फॉर्म इन ई 62 जेके ज़िमरे में नज़रे पाकिस्तान में बकौल अयाज़ अमीर हिकिड़ो तमामु हिन मुल्क जो प्रोग्रेस राइटर आहे हिन फेडरेशन में बिलीव करे थो ऐं हुनजो तालुक़ु अयाज़ अमीर जी रिस्पेक्ट बि हिन बुनियाद ते रही आहे त हू आहे हितां चकवाल जो ऐं पाण आर्मी में कैप्टन हो मिलिट्री सर्विस छॾियसि पोइ हीउ आयो पीपल्स पार्टी में रहियो पोइ PMLN में वियो पर ॿिन्ही इहो वाहिद माण्हू आहे टेलीविजन चैनल ते अचे या जंहिं बि फोरम ते वञे हर पार्टी हर माण्हू जी रिस्पेक्ट कंदी ऐं मियां साहब मोहतरमा इक्वली हुनखे रिगार्ड कंदा अहिड़ा माण्हू ऐं उन माण्हूअ जे कंहिं कॉलमनि ते आई डोंट नो की रिटर्निंग ऑफिसर उहो कॉलम पढ़िया बि आहिनि पढ़िया ऐं उहे यकीन अंग्रेज़ी में लिखंदो आहे त उहो ख़बर न आहे त उहा हुनजी कहिड़ी पोज़ीशन हूंदी हुनजी अंग्रेज़ी जी लेवल जी पर बदकिस्मती आहे त एॾे वॾे माण्हू जे मुंहिंजो ख़्यालु इहा अहिड़ी कंट्रोवर्सी थींदी ऐं इहो जेको 62 जा जेको ढांचो आहे इहो हिकिड़ो त क़बर में दफ़न थियल आहे अलॻि सां उहो बि निकितो आहे हाणे ऐं उन ढांचे मां केतिरी बदबू ईंदी ऐं उन बदबूअ खे अञा वधीक वाखो करण में जेको अयाज़ अमीर अहिड़ा माण्हू रोल प्ले कंदा तव्हां ॾिसंदा त इहो हुनखे रिवाइज़ करणु घुरिजे ऐं इलेक्शन कमीशन खे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि न करणु घुरिजे ऐं अजीब सवालनि कंहिं ॾींहुं कहिड़ो सवाल था कनि कंहिं ॾींहुं कहिड़ो सवाल था कनि असीं नथा वञूं इस्लामिक ॻाल्हियुनि में सवाल उहे त भले करणु खपनि पर हाणे ॻाल्हि इहा आहे त मुसरत शाहीन इन क़िस्म जूं फिल्मूं करे बि 62 जे मयार ते पूरी लही वई पर माण्हू ऐं उहो 2 कॉलम उन लिखिया ऐं उहो उन काग़ज़ तव्हां त मूंखे असीं बि ख़ुदि हुन जा तमामु वॾा फैन रहिया आहियूं अयाज़ अमीर जा तव्हां हुन जा कॉलम पर मूंखे हिकिड़ी सम्झ में नथी अचे त उहो कॉलम उहो वरी बि असीं हुन जा पढ़ंदा रहिया आहियूं ख़बर न त कहिड़े पर्टिकुलर कॉलम ते जज एतिराज़ कयो आहे रिटर्निंग ऑफिसर उहो वरी पढ़णु घुरिजनि त उहे आहिनि बि या न आहिनि इहा ख़बर पइजी वेंदी अॼु ॾींहं ताईं सुभाणे ताईं पर अनफॉर्चुनेट आहे मुंहिंजो ख़्यालु आहे इहो रिवाइज़ करणु घुरिजे राय जी आज़ादी आहे ऐं उन में
अहिड़ो कहिड़ो कालम आहे जेको उन कालम लिखियो ऐं हुन नज़रिए पाकिस्तान लुॾी वियो ऐं हुन ते हुनखे न पर नज़रिए पाकिस्तान त तव्हांखे यादि आहे त इल्ताफ़ हुसैन जे बारे में ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा छा फरमायो? बिल्कुलु उहो पाकिस्तान जी टीं वॾी पॉलिटिकल पार्टी जो हेड आहे, उन्हनि ते कहिड़े एक्शन थियो आहे? हाणे जेको हुन जेको चई पिया था बम तो छॾिया जी जी का जेको उन ड्रोन है क़ाइदे आज़म सिंध धरती ते छा उन ते करे को मामलो थियो छा एज़ अ पार्टी हेड इहो त करे सघनि था न? जी हाणे अमीन साईं मुंहिंजो सवाल आहे त NIC स्कैंडल में अगरि 4 पीस जो प्रेसिडेंट बार ट्रेड ते नथो पूरो लहे त उन पार्टी जे बारे में सवाल निशान आहे, क्वेश्चन मार्क आहे, त छा सेम सवाल या क्वेश्चन मार्क MQM जे बारे में हूंदो? MQM त अल्ताफ़ हुसैन त ॻाल्हि कई पंहिंजी तकरीर में, उन खां पोइ इहे ड्रोन त MQM जा सभु डॉक्टर फारूक सत्तार, हैदर अब्बास रिज़वी उहे सभु इहे ड्रोन छॾींदा रहिया। उहो त कन्वेंशनल नॉन कन्वेंशनल सभु वेपन हलाईंदा रहिया हिते, पर उन्हनि जे बारे में कुझु कोन्हे। त इहो हिकिड़ो मुंहिंजो ख़्यालु आहे त अयाज़ अमीर खे वारे फ़ैसिले खे कोर्ट खे बि पछताइणो पवंदो ऐं इहो रिवाइज़ खणी वेंदा रिवीजन में ऐं रिवाइज़ करणु घुरिजे, पर हुन में टाइम जो इशू हूंदो। जेकर इन क़िस्म जा फ़ैसिला आया त पोइ त केरु इहो अॼु पाकिस्तानी हिन प्रोसेस ते जेको स्क्रूटनी जो प्रोसेस आहे जंहिंजे बारे में ऑलरेडी सवाल आहे, जेके दुनिया जा मुबसर माण्हू इंटरनेशनल मीडिया या इदारा आहिनि पाकिस्तानी अंदरि जेका सिविल सोसाइटी आहे, वॉच डॉग्स आहिनि ऐं जेके लिबरल इंडिपेंडेंट थिंक टैंक्स आहिनि, माण्हू आहिनि, उहे सुवाल उथारनि पिया। उन्हनि सवालनि खे उन्हनि जी ॻाल्हि खे असीं हिन महिल ताईं सीरियस न पिए वरितो, पर अहिड़ा फ़ैसिला आया त इहे सवाल सभु जो सभु जाइज़ महसूस थींदा ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त इट्स अ ब्लॉट ऑन द फेस ऑफ होल स्क्रूटनी प्रोसेस। सही। हाणे आलमी मुबसर वाची पता आहिनि, अॼु तमामु वॾी कॉन्फ्रेंस हुनजी थी आहे इस्लामाबाद में। हाणे उहे छा मॉनिटर कंदा इलेक्शन्स खे? इलेक्शन कमीशन जेको ज़ाब्ता इख़लाक़ ठाहियो आहे इन्हनि मुबसरनि लाइ, उहो बि ज़ाहिर असांजे साम्हूं आहे ऐं हुन में लॻे नथो त उहो को आज़ादाणे नमूने सां ऑब्ज़र्व करे सघंदा आहिनि इलेक्शन जे सॼे अमल खे। ऐं उनखां सवाइ जेके बि उन में जेकॾहिं के बेक़ाइदगियूं आहिनि, इन क़िस्म जा के मामला आहिनि जिन खे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे, त उहो बि उन्हनि वटि कोन्हे अहिड़ो को इख़्तियार त उहो उनखे फौरी तौर ते उनजो तदारुक करण लाइ हुकूमत या ॿियनि लाॻापियल इदारनि सां राब्ता करे सघे। अतः हिन में हाणे 2-3 अहम ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त मुबसरनि जो रोल आहे, ॿियो पॉलिटिकल पार्टीज़ में उनजे पॉलिटिकल पार्टीज़ जे पॉलिटिकल एजेंट्स जो रोल हूंदो आहे, पोलिंग ते वञनि, ॿियो पोलिंग अमले जो रोल आहे, ॿियो वरी इदारा आहिनि मुख़्तलिफ़ ऐं डिस्ट्रिक्ट रिटर्निंग वॉटेवर। जेको मुबसरनि जो रोल रहियो आहे इंटरनेशनल सॼी दुनिया जे अंदरि हिते बि रहणु घुरिजे, उहो इहो आहे त उहो सिर्फ़ु रुॻो ऑब्ज़र्व कंदा आहिनि। मुबसर जो कमु ऑब्ज़र्व करणु, प्री पोल बि, ड्यूरिंग पोल, आफ्टर पोल, सॼे प्रोसेस खे ऐं पोइ इलेक्शन कमीशन जा रिलेवेंट अथॉरिटी खे रिपोर्ट करणु, ॿुधाइणु ऐं उनजो हिकिड़ो प्रॉपर फोरम हुजे थो। असां वटि मुबसरनि जो मतिलबु इहो आहे त गोरी चमड़ी वारो को गोरो गोरी अची विया, पुलिस जो माण्हू अची आया त बसि पोइ पोलिंग अमलो परेशान, अमलदार परेशान, तक जा माण्हू परेशान, वोटर परेशान ऐं उते इंटरवेन वेठा कनि। उन्हनि मां इहो प्रोटोकॉल हूंदो आहे ग्लोबल, ऐं पाकिस्तान में हिन दफ़े प्रोटोकॉल इफेक्टिवली इम्प्लीमेंट पियो थिए त अहिड़ो को बि मुबसर को बि माण्हू पहिरीं ॻाल्हि त इलेक्शन कमीशन जी मर्ज़ी खां सवाइ न वेंदो, ऐं वेंदो त हिकिड़ो फॉर्मल मुआइदत वेंदो ऐं उहो पूरो प्रोटोकॉल फॉलो करणु घुरिजे। ऐं जेके हू बेज़ाब्तगियूं बेक़ाइदगियूं ॾिसे थो उनखे नोट करे ऐं नोट करण खां पोइ समराइज़ करे उनजो इख़्तिसार ठाहे रिलेवेंट जेके क्वार्टर्स इदारा आहिनि उन्हनि ताईं पहुचाए थ्रू चैनल करे गवर्नमेंट जे ज़रिए हाणे इलेक्शन कमीशन खे। जीअं 2002 में इहो प्रोसेस शुरू थियो त 8 में काफ़ी बहितरियूं आयूं, 8 में वारे कमनि खां पोइ 2012 में काफ़ी बहितरियूं आयूं। मां 3-4 तव्हां शयूं ॿुधाइण पिया चाहियूं। वोटर लिस्टुनि जे अंदरि तव्हां ॾिसो हीउ जेको नादरा सां सिंक्रोनाइज़ थियो आहे मामिलो, जंहिंमें हीअ जाली किरोड़े तरह जा वोट निकिरी विया, ठीकु आहे, ऐं वरी उहा ॻाल्हि साबित थी वई। इहो रिफॉर्म एजेंडा ॾिसो। नंबर 2, हाणे वोटर लिस्टुनि ते हर माण्हू जो फोटो ईंदो, रिफॉर्म एजेंडा ॾिसो। हमेशह थींदो आहे त इलेक्शन थींदी आहे ऐं जंहिं महिल वोट काउंट थींदा आहिनि अमले खे उहो ठाहिणी कोन ईंदी आहे रिज़ल्ट, जेको पोल काउंट आहे ऐं बैलेट पेपर मिले थो उनजो काउंट आहे, उनजा फॉर्म उहे ठीकु पिया कनि। ऐं वॾी अहम ॻाल्हि इंट्रोड्यूस कया त हिकिड़ी टेम्पर एविडेंट बैग आहे, त हिकिड़ी अहिड़ी बैग आहे जंहिंमें तव्हां रिज़ल्ट ठाहे विझो ऐं को माण्हू हथु न करे सघंदो, ऐं जेको प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहे उहो रिलेवेंट रिटर्निंग ऑफिसर खे जमा वञी कराए। त इहो हिकिड़ो एजेंडा पंहिंजे जाइ ते, पर हीउ मुबसर बि हुनखे मॉनिटर कंदा। इन में बहितरी हिन दफ़े आई आहे। यूरोपियन यूनियन जो मिशन आहे, मेजर जेको आहे यूरोपियन यूनियन जो आहे, ॿियो आहे इंटरनेशनल इदारा आहिनि। हिकिड़ो त यूरोपियन यूनियन जो मिशन आहे जेको ऑफिशियल लेवल ते अचे थो, अफ्रीकन ऑब्जर्वर जी, ॿियो डिफरेंट मिशन्स आहिनि, मुख़्तलिफ़ इदारा ऐं अरब आहिनि, एशियन आहिनि ऐं अमेरिकन इदारा आहिनि, ऐं काफ़ी हुन में बहितरी आई आहे। उन में अञा रूम आहे इम्प्रूवमेंट जो, पर इहा हिकु नओं ट्रेंड आहे, बहितर ट्रेंड आहे मुल्क में। ऐं हिन सां इलेक्शन कमीशन जेको आहे उनजो जेको सॼो प्रोसेस आहे हिकिड़ो त उनजी उहो बहितर पियो थिए, शफ़ाफ़ पियो थिए ऐं इंटरनेशनल स्टैंडर्ड्स ते पियो अचे, जेका तव्हां ॾिसो त इहा बहितरी आहे। इन ते सवाल घटि ईंदा ऐं इहो डेमोक्रेटाइज़ेशन जे प्रोसेस में जमहूरियत तरफ़ वधण जे तरफ़ में हिकिड़ो अहम क़दम आहे। इहो टाइम जो प्रोग्राम में ख़तमु पियो थिए, पर हिकिड़ो तसुर इहो आहे जो थोरो घणो दिक़त पहिरीं थियो, पर त हीअ जेके मुबसरनि जी शिकिल में अचनि था माण्हू, इहे असांजी चूंडुनि में नतीजनि में जेका फेरफार थी थिए, चूंडुनि ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि थी थिए,
चयो इहो थो वञे कुझु हल्कनि वटि त उहो असरअंदाज़ थींदा आहिनि। मुबसिर जेके आहिनि इहे अचनि था ऐं इलेक्शन ते असरअंदाज़ अता मुबसरनि में हिकिड़ा त इंटरनेशनल स्टेट डिपार्टमेंट जो रोल हुजे थो, यूरोपियन यूनियन जो हुजे थो। ही जीअं अमेरिकन कल्ह मूं गुज़ारिश कई रियान सी हिकिड़ो साबिक़ सफ़ीर चयो पीपल्स पार्टी 40 सीटूं घटि पियूं, उहो हिकिड़ो रिगिंग जो हिकिड़ो ऐं उन ते असरअंदाज़ थियण जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, टेक्निकल थियोरिटिकल तरीक़े सां असरअंदाज़ थींदा आहिनि। यस, मुबसरनि जो रोल इहो थिए थो जो उन मुबसर घणी उते पोलिंग लेवल ते या उन लेवल ते गड़बड़ कोन था करे सघनि, बल्कि मुबसरनि जे करे अञा वधीक ज़िम्मेदारी वधंदी आहे। माना मुबसर रुगो इंटरनेशनल न, मुल्क जा मुबसर बि आहिनि, मुल्क जे अंदरि कई इदारा आहिनि ऐं उन्हनि इदारनि में पाकिस्तान जे लखे पोलिंग स्टेशन्स ते लखे आम तव्हां असां अहिड़ा माण्हू हायर कया आहिनि जेके मुबसर तौरनि खे रिप्रेज़ेंट चलो सिकंदर, वॾी महिरबानी, प्रोग्राम टाइम ख़तमु थियो। नाज़रीन, तव्हां पोल सेंटर मां हिन वक़्तु ताईं जेका श्रोताला सां कोशिशि कई त पंजाब मां जेके ओवरऑल सिचुएशन आहे पंजाब सूबे जी उन ते नज़र विझूं, पर टाइम जी कमी जे करे ऐं ॿिया इशूज़ साम्हूं हुजण करे उन ते असां अॼु ॻाल्हाए न सघियासीं। सुभाणे कोशिशि कंदासीं त पंजाब सूबे जी ओवरऑल जेका सिचुएशन आहे उन ते कुझु न कुझु ॻाल्हि ॿोल असां करियूं। सुभाणे ताईं ॾींदो इजाज़त। अला वाही।